दोस्तों उम्मीद है सब ठीक ठाक सब खैरियत सां हूंदा। अॼु तव्हांजे लाइ एल्बम आहे शमन अली मीराली जो एल्बम नंबर 10 मेला मोहब्बत जा। वीरान थी वयूं उहे जायूं जंहिं वण ते नाला लिखियासीं, गॾु पाण दिलियूं ठाहियूं। ज़बरदस्त एल्बम। हिन एल्बम जी काफ़ी चक्कर मॉडलिंग थी चुकी। एल्बम तमामु घणो कमाई कई, तमामु घणी। एल्बम बेहतरीन सुपर हिट वियो। जीअं नओं एल्बम आयो शर्मीलो, वरी मथां 10हों एल्बम अची वियो। ॿिन्ही एल्बम तमामु घणी कमाई कई, ज़बरदस्त कमाई कई। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो हूंदा आहिनि ऐं हिन वीडियो में असां कोई गीत शामिलु न कंदा आहियूं। हिन एल्बम में अव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़ा सुठा आहिनि, कहिड़ी कहिड़ी शाइरी सुठी आहे, कहिड़े शाइर जी शाइरी तमामु घणी हली ऐं हिन में कहिड़ी ख़ासियत तमामु घणी रखी वई। छो जो हिन एल्बम में ख़ासियत जी ॻाल्हि कंदासीं त हिन एल्बम में काफ़ी सारा गीत जेके मीराली ॻाया तमामु बहितरीन अंदाज़ में। हालांकि एल्बम हर बहितरीन ई हूंदो आहे मीराली जो, तमामु भलो गायकी जे हिसाब सां असां मञींदा आहियूं मीराली खे, तमामु भलो आहे। ऐं ईअं ॾिठो वञे त काफ़ी फ़नकारनि जी भेट में मीराली हिकु नंबर आहे। छो जो असां हिन खे असुल खां वठी ॿुधंदा आया आहियूं ऐं मीराली जो अंदाज़ तमामु बहितरीनु आहे। हिन जो आवाज़ जेको आहे त तव्हांखे ॿुधायां त पसंदीदा आवाज़ आहे 1990 खां वेंदी 2000 ताईं। मतिलबु तमामु बहितरीनु हिकु ख़ूबसूरत अंदाज़ आहे, तमामु पसंदि आहे। ऐं जंहिं बि दोस्त खे इन सालनि में आवाज़ मीराली जो पसंदि आहे उहो कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं हाणे हलंदासीं हिन जे गीतनि ॾे त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। हिन में पहिरियों गीत जेको आहे ज़फ़र ॾेथो, तमामु बहितरीनु शाइरु आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई, सुहिणी आहे सिंध जहिड़ी मिठी मूंखे जिंद जहिड़ी तूं। ऐं उनखां पोइ आहे ज़फ़र पांधन जोखीअ साहब जो गीत आहे, पंध परे पोइ बि करे ऐं टोले थो अचां। तमामु बहितरीनु ज़बरदस्त गीत। उनखां पोइ ज़मा ख़ासकली साहब जी शाइरी, तमामु बहितरीनु गीत। ऐं एल्बम जो टाइटल गीत मेला मोहब्बत जा, ज़बरदस्त। उनखां पोइ आहे मारवाड़ी गीत आहे मुराद अली मालकानी साहब जो गीत आहे, बरस करिया बरस भली वञ मुल्क मारूड़ारे माथे। हीअ बि सुठो गीत हलियो। उनखां पोइ आहे मेवो खान, सिक तुंहिंजी लॻी आहे सिक तुंहिंजी लॻी आहे। इहो बि सुठो गीत आहे। ऐं उनखां पोइ आहे लाल ॾिनो खान महर, उनजी शाइरी आहे जिए जिए साईं पगारो। इहो एतिरो ख़ासि गीत न आहे। उनखां पोइ आहे तमामु बहितरीनु ऐं सुपर हिट गीत असलम साहब जो गीत आहे, तो सिवा थी अधूरी मुंहिंजी ज़िंदगी आ वई ओ प्यारा, ज़बरदस्त। उनखां पोइ ज़ुल्फ़कार बुर्ड़े साहब जो गीत, मूं ते ज़ुल्फ़नि जा छांवरा कंदो है सांवरा। इहो बि मशहूरु गीत आहे। उनखां पोइ आहे अली दाद जो कलाम आहे ऐं तमामु बहितरीनु। सभिनी गीतनि मां भलो, तुंहिंजी यादुनि जे सहारे जीऊं पिया जीऊं, तमामु बहितरीनु। उनखां पोइ आहे पीरल उमराणी जो गीत आहे, जिते हुजी मुंहिंजा मिठा। ऐं दोस्तो एल्बम कंप्लीट थी चुको आहे। अव्हांखे पसंदि आयो हुजे लाइक ज़रूरु कंदा।